यार ॻाल्हि मूंखे सम्झ में नथो अचे। तव्हां बि यूट्यूबर आहियो ऐं वॾी अॻु में हिकिड़े चैनल ते हिकिड़ो चैनल कोन हो, यूट्यूबर हो। हुन में हिकिड़ी ॻाल्हि आऊं कई, जिन्हनि जे मथे असांजा जेतिरा पीपल्स पार्टी जा मुखालफ़ीन आहिनि उन्हनि रण शुरू करे छॾियो आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु बयानु ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु पोस्टूं हलायो आहे। उन में हिकिड़ी ॻाल्हि आऊं चयो, इहो जेको सैलाब बोर्ड जे करे इहो जेको तबाही थियो आहे सिंध में, असांजे सॼे सिंध असांजो मुतासिर थियो आहे। मुंहिंजो पंहिंजो जेको आबाई ॻोठ आहे कोहिस्तान में, टिको बारान में, छाजे लाइ आउं पाण हिकिड़ो सिंधी आहियां। मूंखे उन्हनि जे लाइ एतिरो ॾुख बि आहे ऐं आउं पंहिंजे ख़र्चे मां जेकी मदद कई आहे पंहिंजे सिंधियुनि ऐं पंहिंजे गबोलनि जो ऐं ॿिया जेका बि मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि ते मोकिलियो। मुंहिंजो पुटु बि पाण उन में इन्वॉल्ड हुयो इन रिलीफ में ऐं पाण वियो सॼे सिंध जे दौरे में। असांजा गबोल हर डिस्ट्रिक्ट में रहनि था। उन में आउं हिकिड़ी ॻाल्हि चई आहे कि बाबा हीउ जेको क्राइम जे हवाले सां मूंखे तव्हां जहिड़ो हिकिड़ो यूट्यूबर पुछियो कि क्राइम छाजे लाइ इंक्रीज़ थियो आहे कराची में या हैदराबाद शहर में। त मां उनखे हिकिड़ी ॻाल्हि आउं चयो इन जे करे थियो आहे, छाजे लाइ जॾहिं बोर्ड आयो आहे पंजाब में कच्चे जे इलाइक़े में, जीअं राजनपुर आहे या अलीपुर जो इलाइक़ो, उन्हनि में कच्चे में जिते तव्हांखे ख़बर आहे मशहूरु हिकिड़ो ज़माने छोटू गैंग हो, उन्हनि जे ख़िलाफ़ु फ़ौजी कार्रवाई थी ऐं बाद में गोटकी जा जेका कच्चे जा इलाइक़ा आहिनि, कश्मीर जा इलाइक़ा आहिनि, उते बि ऑपरेशन थियो आहे क्रिमिनल जे ख़िलाफ़ु। भई इहो सैलाब जे करे जॾहिं कच्चे जे इलाइक़े में पाणी अची वियो, इहे सभु इन्हनि जेको पंहिंजो रुख़ कयो शहरनि जी तरफ़ ऐं इन जे करे जेको आहे क्राइम वधी वियो आहे। ऐं रुगो इन क्रिमिनल्स खे चयो, इन जेको क्रिमिनल्स आहिनि या दाड़ियल आहिनि जेका वॉन्टेड आहिनि पुलिस जे तरफ़ां 100 FIR आहिनि उनजे मथे, उन जे हवाले सां चयो आहे पाण सिंधी आहियां ऐं पाण कीअं पंहिंजे सिंध जे लाइ या सिंधियुनि जे लाइ घटि वटि ॻाल्हाए थो सघां। सिंधी ऐं पाण सिंधी आहियां, अगरि आउं कंहिं सिंधी जे लाइ ॻाल्हाईंदुसि सम्झो आउं पंहिंजे लाइ ग़लति ॻाल्हाईंदुसि। इन जे करे आउं सम्झां थो इन्हनि खे जेको आहे मुंहिंजो तरदीद अचणु खपे ऐं तव्हांजे तवसत सां तव्हांजो जेको चैनल आहे उनजे तवसत मुंहिंजो तरदीद अचणु खपे।